अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन। फस्लुन वक्तो वुजूबे ज़कातिल फ़ित्रते। सैयद फरमाइन था त ही फ़सल ज़कात फ़ित्रा जे वुजूब जे वक्त जे बाबत आहे। तजिबु ज़कातुल फ़ित्रते बिदुखूल लैलतिल ईद अलल मशहूर बैनल फ़ुक़हाए रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम। त ज़कात फ़ित्रा ईद जी रात जे दाख़िल थियण सां इंसान ते वाजिब थिए थी। बिना बर अलल मशहूर बैनल फ़ुक़हाए फ़ुक़हा मशहूर फ़ुक़हा जे नज़दीक ऐं सैयद बे फ़ुक़हाए मशहूर असां मुवाफ़िक़त आहिनि। अॻियां बि हिकु इबारत ईंदी जंहिं इबारत जे ज़रिए सां जेको सो असां वज़ाहत कंदासीं उते। व यजूज़ु ताख़ीरुहा इला ज़वाल शम्स यौमल ईद। सैयद फरमाइनि था त ॾिसो हिकु हूंदो वाजिब बिल फ़ौर ऐं ॿियो उहो वाजिब हूंदो आहे जंहिंमें ताख़ीर थी सघे थी। मसलन जीअं ई ईद जी राति दाख़िल थी असां ते ज़कात फ़र्ज़ थी, आया फ़ौरन ई ज़कात फ़ित्रा खे कढूं या ताख़ीर जाइज़ आहे। सैयद फरमाइनि था व यजूज़ु ताख़ीरुहा इला ज़वाल शम्स यौमल ईद लिमन लम युसल्ली सलातल ईद। त जाइज़ आहे त ज़वाल शम्स यानी ईद जे ॾींहुं ज़ोहरैन ताणी ज़कात फ़ित्रा खे अदा करण जे लाइ ताख़ीर करे सघूं था। लिमन लम युसल्ली सलातल ईद, उहो उन शख़्स जे लाइ जाइज़ आहे जंहिं निमाज़ ईद अदा न कई हुजे ऐं जंहिं निमाज़ ईद अदा कई हुजे। सैयद फरमाइनि था वल अहवतु लुज़ूमन अदमु ताख़ीरिहा अन सलातल ईद लिमन युसल्लिहा। त उन शख़्स जे लाइ एहतियात वाजिब एहतियात लाज़मी इहो आहे त जंहिं निमाज़ अदा कई आहे यानी निमाज़ ईद त उन निमाज़ ईद खां पोइ ताख़ीर न करे। व इज़ा अज़लहा जाज़ लहु ताख़ीर। हाणे हिकु शख़्स ज़कात फ़ित्रा खे अलॻि करे रखियो आहे। सैयद फरमाइनि था जाइज़ आहे त ज़कात फ़ित्रा खे जंहिं अलॻि करे रखियो आहे त ताख़ीर करे फिर दफ़े ज़कात फ़ित्रा खे अदा करण में, लेकिन इज़ा इहो कॾहिं इज़ा कान ले इंतज़ार फ़क़ीरिन मुअय्यनिन व नहवे ज़ालिक, जॾहिं कंहिं मुअय्यन फ़क़ीर जो इंतज़ार हुजे। यानी ईअं न आहे त मां ज़कात अलॻि कढी बि रखी आहे, मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे ॻोठ में ॿिया मुस्तहिक यानी मौजूदु आहिनि, मुंहिंजे इल्म में आहिनि, ज़कात बि अलॻि करे रखियो वेठो आहियां ऐं कंहिं ख़ासि मुअय्यन फ़क़ीर जो इंतज़ार बि न आहे ऐं आउं ताख़ीर कयां, इहो जाइज़ न आहे। बल्कि जॾहिं कंहिं ख़ासि मुअय्यन फ़क़ीर मसलन उनजे नज़दीक उनखे वधीक मुस्तहिक सम्झे थो, उन जो इंतज़ार हुजे त पोइ जाइज़ आहे उन शख़्स जे लाइ जे अलॻि करे रखी आहे। ऐं सैयद फरमाइनि था फ़इन लम यदफ़ा व लम याज़ल हत्ता ज़ालत शम्स। हाणे जंहिं शख़्स ज़कात नाहे कढी ऐं या अलॻि करे बि नाहे रखी हता के ज़ोहरनि जो टाइम थी वियो, पोइ निसियाननि या इसियाननि इहे ॿ वज़ाहतूं थी सघनि थियूं। तो सैयद फरमाइनि त फ़इन लम यदफ़ व लम यज़ल हत्ता ज़ालत शम्स, यानी न उन्हनि ज़कात फ़ित्रा खे अदा कयो न अलॻि करे रखी हता के ज़ोहरनि जो वक़्तु थी वियो, ज़वाल शम्स थी वियो, आया उन खां बाद उन ते ज़कात साक़ित आहे या न आहे। सैयद फरमाइनि त लम तस्कुत अनु अलल अहवति लुज़ूमन, एहतियात लाज़िम जी बिना ते एहतियात वाजिब जी बिना ते उन तां ज़कात साक़ित न आहे, बल्कि उनखे अदा करणी पवंदी हर सूरत में। वलाकिन युअद्दीहा, लेकिन इहो अदा कंदो कहिड़ी नियत सां बे इन इज़न, यानी इन ज़वाल शम्स जे वक़्तु बेक़स्दिल क़ुर्बतिल मुतलक़, क़ुर्बत मुतलक़ा जी कसद ऐं उन जी नियत सां मिन दून नियत अदाए वल क़ज़ा, बग़ैर नियत अदा जे ऐं बग़ैर नियत क़ज़ा जे, यानी क़ज़ा ऐं अदा जी नियत न कंदो बल्कि क़ुर्बत मुतलक़ा जी कसद नियत सां ज़कात ई अदा कंदो ज़वाल जे वक़्त में। हाणे हिकु शक आहे जेका सैयद फरमाइनि था त यजूज़ो तक़दीमो ज़कातिल फ़ित्रते फ़ी शहर रमज़ान। जाइज़ आहे त ज़कात फ़ित्रा असां माह रमज़ान में यानी वजूब वारे वक़्त खां ईद वारी राति खां पहिरीं बि ॾेई सघूं था, कढी सघूं था। यानी सैयद जे नज़दीक बि मशहूर फ़ुक़हा जे नज़दीक बि ज़कात वजूब जो वक़्तु उहो ई ईद जी राति जॾहिं दाख़िल थिए थी उहो आहे, लेकिन उन जी अदा जो जीअं वाजिब खां बाद में हिकिड़ी वुसायत हुई, अहिड़े तरीक़े सां सैयद फरमाइनि था यानी सैयद जे नज़दीक यानी ज़कात असां पहिरीं बि ॾेई सघूं था, अदा करे सघूं था, उन में वुसायत आहे।
रुख़्सत आहे इस्लाम में। यजूज़ तक़दीम ज़कातिल फ़ित्रति फ़ी शहर रमज़ान, यानी उहा वाजिब जी नियत सां जेका असां न कढंदासीं बल्कि ज़कात फ़ितरा जी नियत सां कढंदासीं। सैयद फरमाता यजूज़ तक़दीम ज़कातिल फ़ित्रति फ़ी शहर रमज़ान, जाइज़ आहे त ज़कात फ़ितरा खे रमज़ान में पहिरीं बि कढी सघिजे थो। लेकिन सैयद हिते हिकिड़ो जेको सो तरीक़ो ॿुधाए रहिया आहिनि, व इन कानल अहवतो इस्तहबाबन तक़दीमो बि उनवानिल कर्ज़े, अगरचे सैयद फरमाइनि था त एहतियात मुस्तहब इहो आहे त उहो बतौर यानी ज़कात फ़ितरा खे बतौर कर्ज़ जेको सो कढियो वञे, यानी अगरि रमज़ान में तव्हां पहिरीं कढण था चाहियो त बतौर कर्ज़ कढो। सुम एहतिसाबु ईद दुख़ूल वक़्ति आहे, उन खां बाद में जॾहिं ईद जी राति थिए ऐं उहा ज़कात जेका आहे जेका असां उन जी अदायगी जो जे वजूब जो जीअं वक़्तु दाख़िल थिए त पोइ उनजो हिसाबु कयो त हाणे हीअ ज़कात मां जेका मूं ते हाणे वाजिबु थी उहा अदा करे रहियो आहियां। फ़क़ति हाणे उहा तव्हां नियत कंदो ऐं जेको पहिरियां यानी माल वसूल थियल आहे ज़कात फ़ितरा जेका असां वसूल थियल आहे उहा तव्हांजी हाणे अदा थी वेंदी ऐं तव्हां जो वजूब साक़ित थी वेंदो। वसलाम वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।